अटकल 10,000 साल अॻु ओलह एशिया जा माण्हू ज़मीन काहे फसल उपाईंदा ऐं माल पालींदा हुआ। इन्हनि ॿिन्ही मशगूलनि जे करे हिननि खे हिकु हंधि टिकाउ करे रहणो पियो। नंढियुनि आबादियुनि मां ॻोठ जुड़िया, ॻोठ वधी तरक़ी करे नंढा ऐं वॾा शहर बणिजी विया। ताक़तवर शहर वारनि ॿियनि शहरनि ऐं आसपास जे इलाइक़नि खे फतह करे उते पंहिंजूं बादशाहतूं ऐं शहनशाहतूं क़ाइमु कयूं। आहिस्ते आहिस्ते हिन लिखण जो हुनर पिरायो ऐं हिसाब किताब रखण लॻा। वापार में दिलचस्पी वरितऊं, हुक्मरानीअ जो ॾांहुं सिखिया, मुल्क ऐं समाज लाइ क़ाइदा क़ानून मंज़ूर कयऊं। उहे दुनिया जूं इब्तिदाई तहज़ीबूं हुयूं। असां दुनिया में तहज़ीबुनि जे अवसर जो अभ्यास कंदासीं ऐं जग वीचार सां उन्हनि तहज़ीबुनि खे ॾिसंदे उन दौर ऐं तहज़ीब जे माण्हुनि जे ख़्यालनि ऐं कारनामनि खे परखण ऐं जाचण जी कोशिश कंदासीं। ऑक्सफोर्ड एडवांस्ड लर्नर डिक्शनरी मुताबिक़ हिक शख़्स जे सोचण जो अंदाज़ ज़िंदगीअ जो फ़हम ऐं सम्झ हिन जे अक़ीदनि, रवशनि ऐं लाड़नि ते ॿधलु आहे। जग वीचार या दुनियाई रायो जो इस्तिलाह कंहिं बि हिकु माण्हू या माण्हुनि जे गिरोह यानी समाज पारां ज़िंदगी ऐं दुनिया बाबति अक़ीदे, सोच ऐं क़दरुनि जे जामे सरिश्ते ॾांहुं इशारो करे थो। इहो हिकु कामिल मंज़रनामो आहे जंहिं ज़रिए हर फ़र्द ऐं समाज हक़ीक़त यानी ज़िंदगी ऐं दुनिया जी तशरीह करे थो। उन में माना ऐं मक़सदु पसे थो ऐं उन सां लह अचण में अचे थो। सवलनि लफ़्ज़नि में जग वीचार जी माना इहा थींदी त अव्हां दुनिया जी हक़ीक़त खे कीअं था सम्झो, या हर उहो ख़्यालु जंहिंखे तव्हां सचो ऐं दुरुस्त सम्झो था। असां मां हर हिकु वटि पंहिंजो दुनियाई या आलमी ख़्यालु आहे। हुन जे पैदा थियण जा केतिरा ई अंसर आहिनि, जहिड़ोकि मौरूसी ख़ासियतूं, ज़िंदगीअ जा तजुर्बा, घर, स्कूल ऐं कम्यूनिटी में हासिल थींदड़ तजुर्बा, जंहिं जाइ, हंधि ऐं सक़ाफ़ती माहौल में असां रहूं था, वग़ैरह वग़ैरह। मिसाल तौरु जंहिं घर, स्कूल या कम्यूनिटी जे माहौल में मां रहां थो या रहां थी, उतां जा माण्हू मूं ते ॾाढा महिरबान आहिनि, त पोइ मां इहो नतीजो कढंदुसि त आम तरह सां सभु माण्हू महिरबान ऐं एतबार जोगा आहिनि। जेकॾहिं मां घर या कम्यूनिटी में माण्हुनि खे पंहिंजे मुश्किलातुनि ऐं मसइलनि जे हल लाइ तशद्दुद कंदे ॾिसंदुसि त मुंहिंजो इहो यकीन ऐं अक़ीदो बणिजी वेंदो त मसइलनि जे हल लाइ तशद्दुद ज़रूरी आहे। हिकु भेरो आलमी वीचार जुड़ी वियो त पोइ इहो हक़ीक़त खे सम्झण ऐं सम्झाइण असांजे खयल क़दमनि खे इन तशरीह आधार मुतासिर कंदो। मिसाल तौरु जॾहिं हिकु शख़्स इहो महसूसु करे थो त हू ॿियनि सभिनी जानदार शयुनि सां लॻापियल आहे, त पोइ हू माहौल जी हिफ़ाज़त जी ज़रूरत बि महसूसु कंदो ऐं ॿियनि सां रहमदिली, हमदर्दी ऐं पंहिंजाइप वारो वर्ताव कंदो। जग वीचार या दुनियाई ख़्यालु हर माण्हूअ जो पंहिंजो पंहिंजो आहे, पर कॾहिं कॾहिं फ़र्दनि जा कुझु जग वीचार या दुनियाई ख़्याल मुख़्तलिफ़ हूंदे बि समाज जे ॿियनि माण्हुनि सां मुताबिक़त रखनि था। इन्हनि खे गॾियल जग वीचार चइजे थो। स्कूल, मस्जिद ऐं मीडिया ज़रिए इन्हनि इज्तिमाही ऐं गॾियल ख़्यालनि ऐं वीचारनि खे मशहूरु कयो वञे थो त जीअं अवाम में गॾियल ख़्यालनि जी हिक जहिड़ाई ऐं हम आहंगी पैदा थी सघे। अहिड़े तरीक़े सां समाज में घणा माण्हू गॾियल दुनियाई ख़्याल जा थींदा त अमुन ऐं तरक़ी थींदी। दरअसल आलमी दुनियाई ख़्याल समाज लाइ हक़ीक़त जो नज़रियो बणिजी वेंदो त सुठाई ऐं चङाई छा आहे, अहमियत वारी ॻाल्हि कहिड़ी आहे, मुक़दस ऐं पाक छा आहे, हक़ ऐं सच छा आहे, ऐं इन तरह समाजी दुनियाई ख़्याल या जग वीचार पैदा थियो। तारीख़ में तहज़ीब बाबति अभ्यास कंदे इहो ज़रूरी आहे त असां मालूम कयूं त इन तहज़ीब जो दुनियाई ख़्याल या जग वीचार कहिड़ो हो, यानी इन तहज़ीब जा माण्हू कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे सुठो, ज़रूरी ऐं लाज़मी या मुक़दस सम्झंदा हुआ। इन्हनि जे दुनियाई ख़्याल खे सम्झणु माना उन्हनि जे अक़ीदनि, क़दरुनि ऐं इख़्लाक़ी तौर तरीक़नि खे सम्झणु आहे। मिसाल तौरु सिंधु माथिरी जी तहज़ीब मां लदल शयुनि मां क़दीम आसारनि जे माहिरनि खे ख़बर पई त इन दौर जा माण्हू पाणी अवामी खूहनि मां हासिल कंदा हुआ। घरनि में हिकु बाथरूम यानी वेझण जी जाइ हूंदो हो। शहर मां घरेलू पाणी निकाल करण लाइ बहितरीनु निज़ाम मौजूदु हो। इन्हनि मिड़नी हक़ीक़तुनि मां ख़बर पवे थी त सिंधु माथिरीअ जे तहज़ीब जे माण्हुनि वटि सफ़ाईअ जे असूलनि जी केॾी वॾी अहमियत हुई। हिन लाइ सफ़ाई, सुठाई ऐं सेहतमंद माहौल में रहणु हिकु उत्तम गुण हुयो। इंसान जी समाजी जोड़जक ऐं तरक़ीअ जी उहा सतह जंहिंखे तमामु घणो तरक़ी याफ़्ता सम्झो वञे, उनखे तहज़ीब सॾिजे थो। तंहिं करे असां इहो चई सघूं था त तहज़ीब हिकु अहिड़ो समाज आहे जेको समाजी तरक़ी ऐं तंज़ीम जे लिहाज़ खां तरक़ीअ वारे हंधि पहुतल आहे। तहज़ीबूं घणे भाङे ही ख़ासियतूं रखनि थियूं। वॾा शहरी मर्कज़ या शहर, जीअं त माण्हू ज़रख़ेज़ दरियाई वादियुनि में आबाद थिया, तंहिं करे हिननि खाधे लाइ अनाज उपायो जेको हिननि जी ज़रूरत खां घणो हो। इन ग़िज़ाई वाधारे जे करे वसंदनि जी आबादीअ में वाधि आई
इहे वसंदियूं बाद में शहर बणिजी वियूं, जीअं मुअनि जो दड़ो सिंधु माथिरी जे तहज़ीब में या मेसोपोटेमिया में मिस्र जी तहज़ीब। किर्त या धंधे जी ख़ासि महारत। जीअं जीअं तहज़ीबूं मुश्किल ऐं मुंझाईंदड़ थींदियूं वयूं, तीअं तीअं हिक फ़र्द लाइ इहो मुमकिन न हो त हू पंहिंजा सभु कमकार पाण करे। तंहिं करे कमनि ऐं धंधनि जी विर्छ थी, के बनियूं काइण लॻा त किन पथर टुकण शुरू कया, ऐं इन रीति ॿियनि माण्हुनि वरी के ॿिया कम पे कया। समाजी तबका। कमनि में महारत अचण सां के कम ॿियनि खां वधीक अहमियत वारा लेखिजण लॻा। इन सां कारीगरनि खे पिणु मान मिलियो। हाकिम ऐं मज़हबी अॻुवाण जो कमु कारीगर जे कम खां वधीक ज़रूरी हो, तंहिं करे उन्हनि खे समाज में मथां ई हैसियत हासिल थी। कमी कास्बी ऐं कारीगर समाजी ॾाकणनि जे हेठे ॾाके ते हुआ। मुस्तक़िल ग़िज़ाई रसद या मुस्तक़िल ख़ुराक जी फ़राहमी। जंहिं समाज वटि ख़ुराक जा भंडार मौजूदु हुजनि, इहो समाज घणो वक़्तु बरक़रार रही सघे थो ऐं वाधू अनाज खे विकिरो करे वापारी ॾेती लेती पिणु करे सघे थो। मज़हब। ख़ुदा या देवताउनि में ईमान ऐं अक़ीदनि जो मजमूओ इबादतुनि जे मुक़रर असूलनि ऐं तक़ाज़ाउनि ते ॿधलु आहे। इन खे मज़हब चइजे थो। हुकूमत जी मरकज़ियत। जीअं शहर वधण लॻा, तीअं माण्हुनि जी ज़रूरत महसूस थी जेके हुकुमरानीअ जा क़ाइदा ठाहिनि ऐं उन्हनि ते अमल कराइनि। शहरनि जे इंतज़ाम हलाइण लाइ इन्हनि माण्हुनि जी वॾी अहमियत हुई। लिखत निशानियूं ऐं अहञाण जिन जी का ख़ासि माना हुजे ऐं उहे रिकॉर्ड करण जे कमु अची सघनि। शहर जे वधण सां लाॻापियल मालूमात खे रिकॉर्ड करण जी ज़रूरत महसूस थी, जहिड़ोकि गॾु करे रखियल अनाज जो काथो या वापार जो रिकॉर्ड या हिसाब किताब वग़ैरह। इन खां सवाइ कई पेचीदा ख़्याल, मिसाल तौरु अक़ीदो ऐं समाजी निज़ाम वग़ैरह खे तस्वीरुनि या शक्लनि में सम्झाइण ॾुखियो हो, तंहिं करे लिखण लाइ क़ाइदो या लपीज ठाहिण जी ज़रूरत महसूस थी। फ़न ऐं इमारत साज़ीअ जो हुनर। तहज़ीब जे अक़ीदनि ऐं क़दरनि खे उजागर करण लाइ आर्ट ऐं फ़न जी तमीर खे तरक़ी वठराई वई। आर्ट वसीले ॿाहिरां आयल माण्हुनि तोड़े मुक़ामी माण्हुनि खे आर्ट जे सूंहं जो क़ाइल कयो वियो, जंहिं करे बादशाह या कम्यूनिटी जे मान शान में इज़ाफ़ो थियो। टेक्नोलॉजी। टेक्नोलॉजी मतिलबु उहे सभु वाधारा, ईजादू, तरीक़ा जिन वसीले ज़िंदगी आसान ऐं सहूलियत वारी गुज़रे थी। जीअं जीअं शहर वधिया, तीअं तीअं नवां औज़ार ऐं फ़नी महारतुनि टेक्निक्स जी सख़्त घुर्ज महसूस थी त जीअं माण्हू बहितर ज़िंदगी गुज़ारनि। इन में सुठनि रस्तनि ठाहिण, आराम वारा घर ॾिण, पाणीअ जे नेकाल जे सरिश्ते खे बहितर बणाइण लाइ नवां औज़ार ऐं नयूं फ़नी महारतूं शामिल थियूं। ईअं खणी चइजे त इंसान ज़ात ज़िंदगी गुज़ारण जे गूनागून ऐं मुश्किल तरीक़नि खे इख़्तियार कयो ऐं शहरनि में वधणु शुरू कयो। उन्हनि जे मसइलनि में बि इज़ाफ़ो आयो ऐं अहिड़ीअ रीति तहज़ीबूं उभरियूं ऐं उसरियूं। अॻाटियूं सभई तहज़ीबूं दरियाहनि जे किनारनि सां शुरू थियूं ऐं पंहिंजे घुर्जुनि मुताबिक़ वधियूं, ऐं उहे माण्हू पंहिंजे नंढनि ऐं महदूद सेल्फ कंटेंट समाजनि में रहंदा हुआ। पोइ 3500 साल क़बल मसीह धारे विच उभर में पहिरीं तहज़ीब शुरू थी।